अज जो अज शहर वञ वकील खे रोक तो कोर्ट में केस न करे। जेकर कोर्ट में यो केस वियो नवाब खान दे लेटर आयो तो तव्हां ॿिन्ही खे अगवा करे वेंदो पोइ तव्हां छा कंदो? अगवा करे त भली करे, तो मथां जोर ना है असांखे छडाइण जो। मूमल तू हिन कुराड़ी खे समझा, हिन जो दिमाग कम नथो करे। हे त मरण ते आ, तू जो न सिर वञाए, तू त नौजवान आहीं, तू पंहिंजे लाइ सोच। जेकॾहिं मां मरी पियसि न त ख़ैर आहे, तोखे मैं यार न ॾींदसि। जहिड़ी वॾी ज़िदीरी अहिड़ी नंढी ज़िदीरी, होश तॾहिं ईंदव जॾहिं भित में मथो लॻंदो। हाणे जेसि ताईं असां ने ज़ालिम जे चंबे मां नैना खे आज़ाद नथा करायूं न, तेसि ताईं असां माठ करे कोन वेहंदासीं। इहो तव्हांखे मां ॿुधाए थो छॾियां, नवाब खान खे कोर्ट जो लेटर जीअं मिलंदो न, तव्हां ॿई अगवा हूंदो। अगवा चङा ई थो चवांव, लीमो मिठो बि आहे त खटो बि आहे। नवाब खान अहिड़ो शाणो अथव जो तव्हांखे अगवा कराए ऐं अॻ में वञी कोर्ट में बीहंदो ऐं तव्हां खे मुरागी गुम कराईंदो। पोइ तव्हां किथां कोर्ट पहुचंदो? जेकॾहिं असांजे घर जे मर्द में इहो हाल हुजे हा न त असां औरतूं इहा जंग न विढ़ूं हा। हाणे जेकॾहिं असां हिन मैदान ते लथा आहियूं त पोइ हिते कोन मुड़ींदासीं। जेकॾहिं नैना खे आज़ाद कराए सघियासीं त ठीकु आहे, न त हुन सां गॾु वञी कैद में असां बि वेही रहंदासीं। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।